जी नाज़रीन, असां हिन वक़्तु मौजूद आहियूं घारो भरसां क्रीक ते, जिते माहीगीर तबको जेको आहे हिन वक़्तु बिल्कुलु बेरोज़गार थी चुको आहे। अचो त हुन सां ॻाल्हि ॿोल कयूं था, हुनजो छा चवणु आहे। इलाही परेशान आहियूं, सही आहे, कमु धंधा बंदि आहिनि, दरिया वारा माण्हुनि मज़ूरियुनि नथियूं लॻनि, सभु बेरोज़गार वेठा आहिनि। असांजा बच्चा जेका आहिनि सो खाइण खे लाचार आहिनि। असां हिकिड़े किले अटे लाइ करे सिकूं पिया, असां जेतिरा हेॾी हालात हलनि पिया, असां इलाही परेशान आहियूं। जेको कमु धंधा बि बंदि आहिनि, सभु ग़रीब परेशान आहिनि, लाचार आहिनि। मदद करियो, असांजी राशन ॿियो असांखे ॾियो जेको असां पंहिंजे बच्चनि खे खारायूं। चूंडियल नुमाइंदनि खां मुतालबो थो कयां त वोट वठण महिल त गोॾा खोड़े जो वियो रहनि। हींअर जेको कोरोना वायरस पई हले, हिननि ग़रीब माण्हुनि जी मदद कयो, न त ॿिए सूरत में जॾहिं बि वोट वठणु ईंदा तव्हां त अशर अहिड़ो थींदो जहिड़ो हीअ कोरोना माण्हू सां बि करे। सही आहे, असीं हर इहो करियो त असीं ग़रीब ॿार करे सभु असीं बेरोज़गार वेठा आहियूं। जीअं असीं निकिरूं त ॿार त असांखे पुलिस नथी छॾे, नेवी वारा नथा छॾीनि। असांजा बच्चा बुख में तंग आहिनि, असीं केॾां वञूं, असीं कंहिंखे दान ॾियूं, को असांखे सुणे ई कोन थो। महिरबानी करे हुकूमत खे अर्ज़ु कयो त असांजी मदद करे, असां ग़रीबनि बच्चनि खे को रोज़गार बच्चा त खाई रोकनि। हा, बुख में त मरी वेंदा, केॾां वञूं असीं, 15 ॾींहं थिया आहिनि, केॾां वञूं, असांखे को माण्हू ई नथो ॿुधे, असांजी का ॻाल्हि ई कोन था ॿुधनि। साहब असां गरीब माण्हू आहियूं, उते पाड़े में वेठा आहियूं, असांजो कोई अलाह अतरो कोन्हे। जेका वॾा वॾा माण्हू उनखे मिले थो उहो खाई वञनि, असांखे कुझु बि नथो मिले। असां ईअं ग़रीब बीमारियूं बि ईअं पिया काटियूं, ईअं बुखूं बि ईअं पिया काटियूं। असांजो को ला दवा करे असांखे तॾहिं ख़बर न आहे छा आहे। महिरबानी करे असांजे हथु रखो, असां ग़रीब आहियूं, असां बुखनि पिया मरूं। राशन पाणी ॾियो। में वेठा आहियूं, असांजे बच्चनि खे 8-10 ॾींहं जी निकितो आहे त बच्चनि खे 2 किलो कोन मिले। भला गवर्नमेंट खे चयो कुझु असां त मदद कनि, नथा जे कनि त पोइ असां रोड रस्ता खोलींदासीं, वञी पंहिंजी मज़ूरी बि त कनि। असीं माहीगीर आहियूं, असांजूं ही झूपड़ियूं न ॾिसियूं की हिकिड़े पासे अंदरि घर मां गेड़ी ॿिए पासे निकिरी वञे, इहे झूपड़ियूं असांजूं। असां वटि एतिरो कोन्हे जेको असीं पंहिंजी झूपड़ियूं बनाए सघूं। रोज़ानो कमाइण वारा रोज़ 2 रुपया आणियूं था, पंहिंजे अटो वठी बच्चनि खे खारायूं था। तंहिंखे 8-10 ॾींहं थी विया आहिनि, हाणे असांखे ॿार नेवी बि कोन थी छॾे। हिते मच्छी अगरि का जॻह कोन्हे मच्छी मारियूं, हाणे घर में वेठा आहियूं। बच्चा ई नंढा नंढा असांजा बि ॾिसो सभु बुख मरनि पिया। पाणी में किनारे ते वञनि था, उहो मच्छी त हुजे त ही बि खणी अचनि, सॼो ॾींहुं गप खाई गाह खाई गुज़ारो करियूं पियासीं, असांजा बच्चा बि। इहा हालत आहे, लिहाज़ा महिरबानी करे गवर्नमेंट खे चए अचे ॾिसे असांखे, ऐं असांखे कुझु इमदाद ॾिए त असीं पंहिंजे बच्चनि खे। कारोबार हाणे पाण सुबुह बीठो आहे, छा करियूं? असांजा बच्चा बुखनि में मरनि, वात में अची विया आहिनि। हाणे असीं पिनूं था वेठियूं, छा करियूं? ॾिसो साईं, हाणे चओ त असीं माना बच्चनि खे मारे छॾियूं, छा करियूं? न का शइ कोन्हे मिठा, हुकूमत तरफ़ां त का शइ कोन मिली असांखे। तव्हांजो छा मुतालबो? असांजी इहो त माना असांखे अस्सलामुअलैकुम। जीअं त तव्हां ॾिसी रहिया आहियो, लॉकडाउन खे तक़रीबन 10 खां 12 ॾींहं गुज़री रहिया आहिनि। इन करे माहीगीरनि जा होड़ा बीठल आहिनि, न हिननि वटि खाइण लाइ राशन आहे, न पेट्रोल आहे वञण जे लाइ, न ई हुकूमत हिननि खे को ज़रियो ॾिनो आहे। ख़ुदा रा असीं अपील था कयूं त वज़ीर आला वज़ीर आज़म सां त वज़ीर आला खां त वॾा हिननि खे राशन खाइण पीअण जो ॾिनो वञे। ॿियो असीं कुझु नथा चाहियूं, ख़ुदा रा असां ग़रीबनि सां एतिरो कयो वञे। ॿी सूरत में असां वोट बि हाणे कान ॾींदासीं, असां पंहिंजा NIC कार्ड फाड़े विताए छॾींदासीं, असां लातालुकी कंदासीं हुकूमत खां। ख़ुदा रा केकड़ा मच्छी जले पंहिंजो गुज़ार कंदा आहियूं, उहो बि असांजो तक़रीबन अॼु 10 ॾींहं खां 15 ॾींहंनि ताईं न आहे। ऐं गवर्नमेंट ख़ाली दिलासा ऐं कूड़ा ऐलान कया आहिनि, जिन्हनि मां असांखे का शइ न मिली आहे। असां ग़रीब माण्हू आहियूं, असांजो बसि ख़ुदा वारा मदद करियो ऐं महिरबानी करे असां ग़रीबनि जो को हिन वक़्तु ॾुखे वक़्त में मदद करियो। ऐं असांजा हिते जा चूंडियल नुमाइंदा या MNA MP आहिनि या जेके टाउन चेयरमैन आहिनि, उन्हनि खे जेको बि माल मिले थो उहो गुलशन हदीस में पंहिंजा बंगला ठाहिनि था, अयाशूं करनि था। असां ग़रीबनि खे का बि सहूलियत न आहे।
असीं ग़रीब माण्हू आहियूं हिन दरिया मंझि गुज़र सफ़र कंदा आहियूं उहो बि असांजो बंदि आहे। तक़रीबन असां 10-15 ॾींहंनि खां वठी तमामु परेशान आहियूं। असांजे घरनि में का शइ न आहे बचनि वटि खाइण पीअण जे लाइ। ऐं महिरबानी करे इहे असांजा कुझु मदद करियो ऐं असांजा कुझु जेके अहिड़ा दर्द आहिनि इहे अॻियां पुॼायो, महिरबानी करियो। सरकार जेको लॉकडाउन जो ऐलान कयो आहे हिन में हितां जा जेके लखे साहेली पेटी जा मल्हाह आहिनि मलीर ज़िले खां वठी ठट्टो सिजावल ऐं बदीन में जेकॾहिं असां हितां अञा अंदरि ई गारो किरक ते असां बीठा आहियूं, पर जेकॾहिं असां खारो छाण ऐं केटी बंदर ते वेंदासीं त उतां जे माईगीरनि जी अञा वधीक हालत ख़राबु आहे। 10 ॾींहंनि खां वठी उन्हनि जो जेको रोज़गारु आहे उहो बंदि आहे। जेकॾहिं को माईगीर पंहिंजे होड़े ते या लांच ते समुंड जे अंदरि वञे थो त नेवी वारा उन्हनि खे वञणु नथा ॾियनि, कोस्ट गार्ड वारा उन्हनि खे रोकनि था। नतीजे में हितां जे लखे माईगीरनि जो जेको रोज़गार जो ज़रियो आहे मच्छी मारण वारो उहो बिल्कुलु ख़तमु थी चुको आहे। ऐं मल्हानि जे माईगीरनि जे घरनि में जेको फाका कशी वारो जहान अची वियो आहे, उन्हनि जा बचा बुख ते ऐं वेला कटण ते मजबूर आहिनि। असां फिशरीज़ डिपार्टमेंट जे मिनिस्टर खां ऐं फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी जे चेयरमैन खां इहो मुतालबो था कयूं त फिशरमैन कोऑपरेटिव सोसाइटी में जेके किरोड़ों या अरबों रुपया मल्हानि जा हिते जमा आहिनि, जेके हिन ॾुखे वक़्त में महिरबानी करे हिननि माईगीरनि खां तव्हां वठो था, उहे हिननि माईगीरनि ते हाणे ख़र्चु कयो जीअं मल्हाह पंहिंजे बचनि जो ऐं पंहिंजो ज़िंदगी बचाए सघनि। ऐं जीअं हे लॉकडाउन वारा ॾींहं हो पंहिंजी ज़िंदगी जा कढी वञनि ऐं मल्हाह जेके हिननि जो रोज़गारु मुतासिर आहे उन्हनि खे रोज़गारु करणु ॾिनो वञे। हितां जे चूंडियल नुमाइंदनि जेका हितां जे माईगीरनि सां वेसाघाती कई आहे ऐं उन्हनि हिननि जी का बि पोइवारी न कई आहे। हितां जे MPA MNA चेयरमैन जेके बि आहिनि वोट वठण महिल ते वॾियूं वॾियूं दावाऊं कनि था त असां तव्हां सां दुख सुख में गॾु आहियूं, पर जॾहिं ही ॾुखियो वक़्तु आयो आहे त हितां जा चूंडियल नुमाइंदा समूरा आइसोलेशन वार्ड में पाण मुरादो दाख़िल थी विया आहिनि ऐं हितां जे जेके ग़रीब माण्हू आहिनि उहे बुख ते लंघण कटण ते मजबूर आहिनि। असां सिंध हुकूमत खां मुतालबो कयूं था त हितां जे साहेली पट्टी जा जेके माईगीर आहिनि उन्हनि जी फौरी तौर ते मदद कई वञे ऐं हुननि खे फौरी तौर ते इमदाद ॾिनी वञे, हुननि खे हुननि जो रोज़गारु बि बहाल कयो वञे। छाकाणि जो कोरोना समुंड में कोन्हे, उहा शहरनि में आहे जिते माण्हुनि जी पी आहे, जिते माण्हुनि जो रश आहे। कोरोना उते फैलिजे थी पर समुंड अंदरि कोरोना नथी फैलिजे, इन करे माईगीरनि खे रोज़गारु करणु ॾिनो वञे। जी बिल्कुलु नाज़रीन, तव्हां हिन वक़्तु उन्हनि माहीगीरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं ऐं उन सां गॾोगॾु तव्हां ॾिसी रहिया आहियो त हे होड़ा जेके आहिनि माहीगीरनि जा उहे बि हिन वक़्तु हिते किनारे ते बीठल आहिनि, छो त हिन खे नेवी ऐं इंतिज़ामिया बिल्कुलु बि समुंड में वञणु न ॾेई रही आहे। उन वजह सां हे फाका कशी जहिड़ी सूरत हाल पैदा थी चुकी आहे हिन वटि ऐं हिननि इहो मुतालबो बि कयो आहे त फिशरीज़ खाते में जेके असांजा करोड़ों रुपया हिन जा फंड पियल आहिनि उहे हिन खे गवर्नमेंट फिल अदा कया वञनि। कैमरा टीम सां गॾु मोहम्मद अली मला, सोच TV घारो। सब्सक्राइब कयो हमारे पैनल चैनल सोच TV के बेल आइकन के दबाएं कदें भी न विसारिंदा। सब्सक्राइब करें आपके अपने चैनल सोच TV को और बेल आइकन पर क्लिक करना ना भूलें। Don't forget to subscribe our channel Soch TV and press the bell icon.